अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? कीअं तबियत? ख़ुश आहियो? उम्मीद थो कयां तव्हां सभु ठीकु हूंदा। अॼु वरी तव्हांजी ख़िदमत में हिकु नई वीडियो सां गॾु हाज़िर थिया आहियूं। अॼु जी वीडियो आहे 64 GB eMMC जे बारे में। मुंहिंजे हथ में 3 बोर्ड आहिनि ऐं अव्हांखे हिकु हिकु बोर्ड ॿुधाईंदुमि। तव्हां कीअं सुञाणे सघो था त हीअ 64 GB जी eMMC बोर्ड आहे। त हलूं था वीडियो जी तरफ़। ही आहे माइक्रोन IC ऐं हिन जो कोड आहे JZ075। माइक्रोन जी IC आहे JZ075। अगरि JZ075 अचे उहो 64 GB जो eMMC बोर्ड आहे। ऐं ॿियो बोर्ड आहे, हिन IC खे चइबो आहे बंदूक वारी IC ऐं हिन जो कोड आहे THGAF4G9। अगरि जे 9 अचे त पोइ उहो 64 GB जो eMMC बोर्ड आहे बंदूक वारी IC में। ऐं ॿियो बोर्ड आहे असां वटि सेक IC जी कंपनी आहे ऐं ही बोर्ड आहे KLU-CG। अव्हांखे पहिरियां वीडियो में ॿुधायो आहे त सेक IC में अगरि KL सां शुरू थिए पहिरियों लफ़्ज़ो त उहो eMMC जो बोर्ड आहे ऐं हिन में बि KL आहे त ही बि eMMC बोर्ड आहे ऐं UCG अॻियां 3 अखर छॾे अगरि CG अचे त पोइ उहो 64 GB जो eMMC बोर्ड आहे। उम्मीद थो कयां त तव्हांखे हिन वीडियो में कुझु न कुझु फ़ाइदो थियो हूंदो। अगरि तव्हांखे हिन वीडियो मां कुझु न कुझु फ़ाइदो थियो आहे त महिरबानी करे असांजे YouTube चैनल मुश्ताक मोबाइल स्क्रैप खे सब्सक्राइब कंदा।